आवाम जी तमामु हिकिड़ी वॾी हिकिड़ी मोहबत जो इज़हार आहे। जीअं नेट ते इहा ॻाल्हि सरेआम आई आहे त तमामु माण्हुनि जूं त हमदर्दियूं तमामु घणियूं आहिनि। पर हाणे ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, मां हिकिड़ो आर्टिस्ट ऐं मूंखे अलाह साईं पंहिंजे इज़त जे हिसाब सां बे इंतिहा पूरी दुनिया में मुंहिंजो हिकिड़ो अलाह साईं जो मुक़ाम ठाहियो आहे। हर को माण्हू मूंखे सुञाणे थो ऐं मूंखे अचानक मां जीअं आराम में उथियुमि त मूंखे अहिड़ी ख़बर पई त तव्हां यकीन कयो त मुंहिंजी कैफ़ियत अहिड़ी थी वई जो मां पंहिंजो जेको हिकिड़ो ज़हन मुंहिंजो ठहियलु हो उहो त बिल्कुलु ईअं सम्झो त मूंखे को दिमाग़ कमु न पियो करे। ऐं हिन वक़्तु बि तव्हां मुंहिंजी कैफ़ियत ॾिसी रहिया आहियो। सो मां एतिरो त चवां त मूं जहिड़े माण्हू सां ऐं मुंहिंजे ख़ानदान सां मुंहिंजे भाणेजे सां हेॾो हिकिड़ो हादसो आयल आहे। हिन टाइम ताईं कल्ह खां वठी हुनखे बेदर्दी सां क़तल करे रोड ते उछले विया आहिनि जीअं को निधन को हुजे। कंहिं जानवर सां बि ईअं न थींदो आहे त कंहिं बि माण्हू कंहिं आला अलमदार छा चवंदा आहिनि ऑफिसर कंहिं बि का हमदर्दी जो इज़हार न कयो आहे। हिन खां अलावा पोइ मां पंहिंजे जेके सिंधी भाउरनि जेके जज़्बो रखनि था, जेके सिंध जे लाइ सुठो सोचनि था, जीअं मुख़्तार सर्की साहिबु आहे, हुनजी बि महिरबानी मूं वटि आयो ऐं मुंहिंजे तॾहिं ते आयो, मुंहिंजे ॾुख में भाईवार थियो। मां हुनजो बि साईं तव्हांजो बि मां ऐं जेके बि सिंधी भाउर जेके बि आहिनि सभिनि मूंसां हमदर्दी ॾेखारी आहे। पर सिंध गवर्नमेंट खे मां इहा अपील थो कयां त ख़ुदा का मुराद अली शाह तव्हां यादि कयो पंहिंजे वालिद साहिब जो हिकिड़ो तव्हांजो कंहिं मेले में हुन तक़रीर कई आहे त सिंधी जेके आहियो तव्हां सदाईं वॾेरनि ऐं सरदारनि जी ग़ुलामी में गर्क लॻा पिया आहियो, तव्हां हेॾी कराची अची महिनत कयो। मां उहो तव्हांखे यादि ॾियारियां थो त तव्हांजे वालिद साहिब जा लफ़्ज़ इहा त असां उन ते अमल करे मां पंहिंजे ॻोठ खां जेके ॻोठनि में रहनि पिया उन्हनि खे मां चवंदो आहे तव्हां कराची में अचो, हिते पंहिंजी तव्हां महिनत मज़दूरी कयो, हिते सभु कुझु आहे, हिते रोज़ी आहे। पर हिते दहशतगर्दी एतिरी आम थी वई आहे, हर माण्हू तकलीफ़ में, जेको घर खां निकिरे थो उहो टारगेट थी थो वञे। सो मां तमामु तव्हांखे वधि में वधि इहा गुज़ारिश थो कयां, ख़ुदा करण हिन मसइले खे अगरि तव्हां अंजाम ताईं न पहुचायो पोइ मां क्लियर ॻाल्हि थो ॿुधायां, पोइ मां कुझु बि करे सघां। सो मां तव्हांखे हथ जोड़े जेके बि आहियो, जेके बि मिनिस्टर आहियो, केतिरा मिनिस्टर आहे, मां बिलावल भुटे साहिब खे बि अर्ज़ु थो कयां त तव्हां सिंधी माण्हुनि खे तहफ़ुज़ छो नथा ॾियो। सिंधी माण्हुनि ॾोह कहिड़ो कयो आहे, उहो इन जे करे त तव्हांखे वोट ॾेई करे तव्हांखे उन्हनि जाइनि ते पुॼाइनि था, तव्हां उन्हनि पोइ उन में तव्हां गुम था थी वञो त पोइ हिते को असां कंहिंखां वोट वठी आया आहियूं। असां तव्हांजा वोटर आहियूं ऐं असां तव्हांखे वोट ॾेई करे उते पुॼायो आहे। मां केतिरा पीपल्स पार्टी जा केतिरा गीत ॻाया आहिनि। कॾहिं तव्हां नज़र सानी कई आहे त शमन मीराली यार हिकिड़ो आर्टिस्ट आहे, हिकिड़ो हुन हेतिरा शहीद बीबी जॾहिं शहीद थी, मां हिकिड़ो एल्बम कयुमि, पूरी दुनिया वारनि ताईं ॻाल्हि पुगी, पूरी दुनिया रुनी ऐं तव्हां ताईं कॾहिं बि हिकिड़े कन में बि माना कंहिं ॻाल्हि न कई त यार हिन माण्हू हेतिरा गीत ॻाया आहिनि, असां हिन खे छा ॾिनो आहे, छा हिन हेॾी महिनत कई आहे। पर उहा पंहिंजी जॻह ते ॻाल्हि उहो तव्हांजी हिकिड़ी सोच आहे। पर मां तव्हांजे वालिद साहिब अब्दुल्ला शाह जी चवण ते उनजी तक़रीर ॿुधमि, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। मां ॿुधी करे मां पंहिंजे मिटनि माइटनि खे जेके ॿाहिरियालनि में रहनि पिया सभिनि खे हिते कराची घुरायो। उहो इन जे करे कोन घुरायो त उहो अची महिनत करनि, ऐं इन जे करे मूं न घुरायो त अची हिते टारगेट थी क़तल बेदर्दी सां क़तल थियनि। सो जेके बि आला अलमदार आहियो, जेके बि ऑफिसर आहियो, ख़ुदा करण हिन वक़्तु मुंहिंजी मदद कयो, छो त मुंहिंजे घर में कोराम मतल आहे।